जिला रिपोर्टर ममन सफर सेवाणी सेवण जी शहबाज ऑडिटोरियम सेवण में हलंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो मैन सेंटर कायम किया वियो है, जिते रोज़ानो मुस्तकिन लाइ 250 टोकन ॾिना वेंदा, जेके सुबुह 7 बजे खां 9 बजे ताईं टोकन ॾियण जो सिलसिलो जारी रहंदो ऐं बाद में टोकन बंद किया वेंदा। जीअं वक़्त सिर रक़म ॾेई सघिजे, जॾहिं त टोकन जारी करण वक़्त नंबर लॻाया वेंदा ऐं सीरियस नंबर वॉइस पैसा ॾिना वेंदा। अहिड़ो इज़हार BISP इंचार्ज सैयद असर शाह लखियारी पंहिंजी निगरानी हेठि हलंदड़ सेंटर ते ॿुधायो ऐं वधीक संदसि चवण हो त इज़ाफ़ी पैसनि जी कटौती मुकमल बंद आहे। असां सेंटर ते अचानक गर्मी लॻण सबबि मुस्तकिन जे लाइ एम्बुलेंस जो बि इंतज़ाम कयो आहे ऐं समाजी तंज़ीम नाथा फाउंडेशन पारां थधे पाणी ऐं शरबत जूं सभीलूं पिणु लॻायूं वयूं आहिनि ऐं सख़्ती कई आहे त कंहिं बि सूरत में कटौती न कई वेंदी, पर जेकॾहिं का शिकायत आई त पोइ कटौती कंदड़ ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वेंदी। न मुँह के ना मुँह मालिक के ना माई के ना मुँह ने जगह पानी देवा तो ने अच्छा